हिते पाण खे 25 सेल्सियस गर्मी पद मिलियल आहे जेको कन्वर्ट करिणो आहे फ़ारेनहाइट में, जंहिंजो फ़ॉर्मूलो आहे F = 9 * 5 सेल्सियस प्लस 32। सो सेल्सियस यूनिट आहे गर्मी पद जो, अहिड़े तरीक़े सां फ़ारेनहाइट बि यूनिट आहे। सो इन खे हिक ॿिए में कन्वर्ट करण जो ही पाण वटि फ़ॉर्मूलो आहे। अचो त हल कयूं था। सो F = 9 * 5 सेल्सियस जी जॻह ते पाण 25 रखंदासीं, छाकाणि त 25 पाण खे मिलियल आहे प्लस 32 फ़ॉर्मूले जो लिखंदासीं। हाणे अगरि पाण हिन टर्म खे ॾिसूं, जेको पहिरियों टर्म आहे, सो हिन टर्म में पाण ॾिसंदासीं त ज़र्ब बि थियल आहे ऐं वंड बि थियल आहे। सो जेकॾहिं पाण ॾिसूं त 5 जो खोड़ो 5 ते बि वञे थो ऐं 25 ते बि वञे थो, त पोइ पाण हिन खे सिंप्लीफाए कयूं था। 5 × 5 = 25 ऐं 5 ते हिकु दफ़ो खोड़ो। सो अगरि 9 खे 5 सां पाण अॻिते ज़रब कयूं त फ़ारेनहाइट बराबरि छाजे थी वेंदो? 9 × 5 = 45 प्लस 32, यानी फ़ारेनहाइट बराबरि हूंदो 45 खे 32 सां जोड़ कंदासीं त वैल्यू ईंदो 77। उमीद कयां थो त ही हिसाब तव्हांखे सम्झ में आयो हूंदो।